कारा चणा रुगो खाधे में मज़ेदार न आहिनि, पर ही ग़िज़ाइयत सां भरपूर सस्ती खुराक आहे जेका केतिरनि ई मर्ज़नि खां तहफ़ुज़ बि ॾिए थी। कारनि चणनि जो इस्तेमालु हूअं त आम आहे, खणी इहा चाट हुजे या भाॼी, पर सिहत लाइ हिन जे फ़ाइदनि खे ॼाणे अव्हां बि हैरान थी वेंदा। कारनि चणनि में ग़िज़ाइयत जे हवाले सां उहे शयूं हूंदियूं आहिनि जेके महांगियुनि ग़िज़ाउनि, मिसाल तौरु मच्छी, गोश्त, मेवनि ऐं खीर में हूंदियूं आहिनि। चणनि में प्रोटीन, आयरन, फोलिक एसिड, कैल्शियम, कार्बोहाइड्रेट्स ऐं विटामिन ई ऐं सी हूंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां जिस्मानी ताक़त चाहियो था त कारा चणा खाओ, छो त ही जिस्म खे फौरी ताक़त ॾियनि था। हिननि में मौजूद फाइबर मादे में हिक जेल जहिड़ो मादो पैदा करे थो जेको कब्ज़ खे फौरी ख़त्म करे थो। इन लाइ ही मादे जूं सभु तकलीफ़ूं ख़त्म करण लाइ फ़ाइदेमंद सम्झा वेंदा आहिनि। कब्ज़ ख़त्म करण लाइ कारनि चणनि खे राति जो भिॼाए रखो, सुबुह अदरक जे पाउडर या ज़ीरे सां मिलाए खाई छॾियो। हिननि में कोलेस्ट्रोल ऐं सणभ नाहे हूंदो, छो त ही ख़ुश्क हुजण जे करे कोलेस्ट्रोल खे जज़्ब करे ख़त्म करे छॾींदा आहिनि। ही शुगर जी लेवल खे बरक़रार रखण में बि मददगार आहिनि। रत जी खोट जे मरीज़नि लाइ ही कंहिं नेमत खां घटि न आहिनि। हिननि में मौजूद फोलिक एसिड ऐं फौलाद रत जे ॻाढ़नि ज़रनि खे पैदा करे जिस्म में रत जी खोट ख़त्म करे थो। सियारे में खंघि ज़ुकाम जे मरीज़नि लाइ बि फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। हिननि जो जोशांदो फौरी फ़ाइदो ॾींदो आहे। दिलि जी ख़ुश्की ऐं गर्मी खे ख़त्म करण लाइ भिॼाए रखियल चणा फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। कंहिंखे निंड न ईंदी हुजे त चणनि जे जोहर जो इस्तेमालु करे भरपूर निंड जा मज़ा वठी सघजनि था। कारा चणा मुख़्तलिफ़ मर्दाननि ऐं औरताणनि मर्ज़नि लाइ फ़ाइदेमंद हुजण सां गॾोगॾु पेशाब में साड़े ऐं कोढ़ जी बीमारियुनि खे बि ख़त्म कनि था। वार छणण जी शिकायत आहे त कारा चणा खुराक में शामिल करियो। छाती जे कैंसर खां बचाव लाइ बि ही फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। साह जा मरीज़ नेराने कारनि चणनि खे दवा तौरु खाई सघनि था। कारा चणा खल जा मसइला हल करण में बि मददगार हूंदा आहिनि। ही घुंज थियण ऐं चेहरे ते दाग़ थियण न आहिनि ॾींदा। हिननि जी पेस्ट खे हेड में मिलाए सुबुह जो चेहरे ते लॻाइजे ऐं 15 मिंटनि बाद धोइजे त तव्हांजो चेहरो साफ़ सुथरो थी वेंदो। अॼुकल्ह थोल बेक वबा बढ़जी वई आहे ऐं माण्हू हिन जे इलाज जी ॻोल्हा में रहंदा आहिनि, पर हिन जो इलाज बि कारनि चणनि में मौजूदु आहे। जेकॾहिं अव्हां हिननि मसइलनि जो शिकार आहियो त पंहिंजी खुराक में कारनि चणनि खे शामिल करियो, पर यादि रहे त हर शइ तवाज़ुन सां ई इस्तेमालु कजे त उन जो फ़ाइदो थींदो आहे।